आमर यकदम पलटियो ऐं हुनजे चॾनि मां बोलाटी ॾेई ऐं निकितो हलियो वियो। छो त देव तेज़ हुयो, मन के वज़न में घणो हुयो, पाण संभाले न सघियो। सिधो सो वञी हुन भित में टकर लॻी वियुसि। साईं जा कंहिं वक़्त में तारक नाले सोनारो रहंदो हुयो। पोइ उहो पंहिंजे हिसाब सां वॾो अकुलमंद ऐं हुनर जो माहिर हुयो। क़िस्म क़िस्म तरीक़े जा ऐं अहिड़ा सोन ठाहींदो हुयो ऐं दूरियूं वग़ैरह जो हर को उन जा कमु ॾिसी ऐं उन जी तारीफ़ कंदो हुयो। उन तारक सोनारे खे हुया 3 पुट। 2 जेका हुयसि सो वॾा हुयसि, टियों जेको हुयसि सो नंढो हुयसि। बाक़ी जेका 2 हुयसि उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां हुनर ऐं कमुकार जेको वग़ैरह जेको पाण कंदो हुयो सो उन्हनि खे बि सेखारींदो हुयो ऐं उन्हनि खे हर शइ जो अकुलु ऐं हुनर सभु कुझु ॾिनो हुंदई। हिकिड़े में आख़िरी पुटु नंढो हुजेसि सो अञा उहो बहरहाल एॾो वॾो ऐं जवान न थियो हुजे ऐं उन कम में बहरहाल उहो घटि पियो थो विझे। उन बाबति हू पंहिंजे हिसाब सां उन पुट खे एतिरो न चवंदो हुयो ऐं हू पंहिंजे हिसाब सां पीउ जी दुनिया दौलत जेकी बि हूंदी हुई सो ऐंछा बाबा ऐं लिख पढ़ कंदो हुयो। ऐं हुनखे इहो शौक़ु एॾो हूंदो हुयो, चवंदो त जेकर मञी तलवार बाज़ी ऐं घोड़े सवारी ऐं हाथनि ते चढ़ी सैर सफ़र कयां, बाक़ी कमुकार हाली वाग हुनखे कोन थींदो हुयो। अदा हुनजो इहो कमु हूंदो हुयो। वेंदो हुयो सुबुह सां, जीअं पढ़ी मोटंदो हुयो, बकायो जेको टेम हूंदो हुयो सो बादशाह जी कचहरी में वञी वेहंदो हुयो। बादशाह जी कचहरी में अकुल ऐं हुनर जा कुझु नस्ता ऐं नुक़्ता हुनखे ख़बर पवंदी हुई त छा हले थो ऐं छा चले थो। ऐं लड़ाबाज़ जेकी लड़ायूं सिखंदा हुआ जंग जे टेम में ऐं उन्हनि ॾे वेंदो हुयो ऐं उन्हनि खां उस्तादी वग़ैरह हेॾां होॾां ऐं ॾिसंदो हुयो त छा हले थो छा चले थो। ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां सुठो हुनर ऐं अकुलु हिन हासिलु कयो। ऐं पंहिंजे हिसाब सां उन सोना वारे वटि हिकिड़ी माना की भाउ मरी हुजे उनजी धीउ हुजे, माना की भाइटी हुजेसि उहा बि माना की उन सोना वारे वटि रहंदी हुई। अदा उहा एॾी त ख़ूबसूरत ऐं हसीन हुजे जंहिंजो को मिसाल नथा ॾेई सघूं। छो त हू सोनारो जेको हुयो चवंदो त जेकर हीअं हाणे छोकिरी जवान थी वई आहे ऐं हिन जी शादी मां पंहिंजनि पुटनि सां कराए छॾियां, छो त हिक घर में ऐं हिननि सां हूंदी सो सुकून सां माना की ज़िंदगी कटींदी पई ऐं मुंहिंजी अखियुनि आॾो बि थी पवंदी, छो त मुंहिंजी माना की भाइटी आहे ऐं मुंहिंजनि छोकिरनि जी सोट आहे। हिकु ॼाणे उन छोकिरीअ खां पुछा की न बहरहाल मुंहिंजनि 3 पुटनि मां तूं कंहिंसां शादी थी करणु चाहीं। एतिरे में उहा चवणु लॻसि त चाचा जानी तव्हांजी दिलि आहे ऐं तव्हां वॾा आहियो, जंहिंसां बि शादी कराईंदो बहरहाल त मां उन सां कंदमि। एतिरे में हिन सोनारे सोचियो त भणा हाणे छा कयां, कहिड़े पुट खे कोड़ो कयां, कहिड़े खे मिठो कयां। एतिरे में 3 पुट घुराए ऐं 3 खां पुछा कयईं ऐं 3 बि चयोसि त भाउ मां शादी कंदुमि ऐं मां शादी कंदुमि। जॾहिं 3 जी रज़ामंदी ऐं 3 जो जज़्बो ऐं जोश ॾिसी हिन खे सम्झ में ॻाल्हि न आई त बहरहाल हाणे कहिड़े खे मां परणायां ऐं कहिड़े खे न परणायां। एतिरे में सोनारो ॾाढो परेशान थी पियो। हिन सोचियो त भणा हाणे छा कयो वञे। नेठि वेही वेही हिन खे दिमाग़ में हिकु ॻाल्हि वेठी। एतिरे में वरी 3 पुटनि खे चवणु लॻो, अबा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि आहे, अगरि जे तव्हां पंहिंजे हिसाब सां रज़ामंदीअ सां हिक ते नथा बीहणु चाहियो त हिक खे नाले नथा चओ त माना की हिन सां शादी कराए। सभु पंहिंजे अलॻि अलॻि हिसाब सां लॻा पिया हो ऐं सभई तयारु आहियो त माना 3 असां 3 मां शादी करण लाइ तयारु आहियो। सो हाणे तव्हांजी ख़्वाहिश जो माना की इज़हार इन तरीक़े सां थी सघे थो ऐं तव्हां इन तरीक़े ते शादी करे सघो था। सो मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, उहो शर्त तव्हांखे पूरो करिणो पवंदो। अदा सभिनि भाइरनि 3 भाइरनि पाण में हा कई ऐं पीउ खे चवंदो असां शर्त उन ते मंज़ूर आहियूं ऐं असांखे शर्त ॿुधाए। अदा एतिरे में चवणु लॻो त शर्त मुंहिंजो इहो आहे, तव्हां गज़ कमान तीर खणी जेका गज़ अथव इन जो तीर जेको आहे इहो खणी ऐं पंहिंजे हिसाब सां मैदान ते वञी हणंदव। माना की जंहिंजो बि तीर सभिनि जे तीर खां अॻिते वधी वेंदो सो उन सां ई शादी कंदी। हीअ माना की तव्हांजी सोट बाक़ी बकाया जेका आहिनि सो उहे ओड़ा रहंदा। एतिरे में यार 3 हा कई, असांखे इहो शर्त मंज़ूर आहे, छो त हू पंहिंजे हिसाब सां जेको वॾो पुटु हुयो उहो वॾो बि हुयो सभिनि खां ऐं ताक़त में बि घणो हुयो। उनखे इहा ख़बर हुई त माना की मां पंहिंजे कुवत सां तीर उछलींदुमि त सुठी मंज़िल वञी कंदो ऐं किरंदो। एतिरे में जेको ॿियो नंबर हुयो उनखे बि पाण ते नाज़ ऐं जज़्बो वॾो हुजे त माना की मुआरो तीर सभिनि खां पहिरें नंबर ते ईंदो। ऐं नंढो जेको हुयो उहो सोचे पियो त बहरहाल हाणे माना की मुंहिंजो मतिलबु त तीर शायदि मुंहिंजे भाइरनि खां अॻिते न वधी सघे, पर मां पोइते कीअं हटां। अदा हुन बि इन तरीक़े ते हिननि सां हा करे छॾी।
अदा हिन सोनारे जे पुट जो वॾे जो नालो आकुल हुजे ऐं नंढे जो विचे जो आदुल ऐं पछाड़ीअ जो आमुर नालो हुजे। आमुर जेको हुयो सो पंहिंजे हिसाब सां नंढे मां नंढो हुयो। अदा ही विया सिधो सो माना की वेसंद मिले कमकार मां जान छॾाए ऐं कंहिं मैदान में वञी बीठा। अदा हुननि जी सोट ऐं उहो पंहिंजे हिसाब सां हिननि जो पीउ ऐं टी हू भाइर। अदा सिधो सो पंहिंजे हिसाब सां पीउ हिननि खे चयो त बाबा हाणे तव्हां पंहिंजी मंज़िल ते ऐं पाण हितां बीह ऐं तीर हणो, छो त हर कंहिंजे तीर ते निशान थियल आहे ऐं हर कंहिंजो तीर सोञारो आहे। सो पंहिंजे हिसाब सां जेतिरी दिलि कढेव कुवत सां हणो, जंहिंजो पहिरियों नंबर ईंदो तीर उन सां हीअ शादी कंदी। बाक़ाया जेका हूंदा सो उन्हनि जी को बि दख़ल अंदाज़ी न थींदी। अदा सभिनि पंहिंजे हिसाब सां ज़ोर ॾेई पंहिंजो पूरो जेको बि जिस्म जो ज़ोर हुयो न तीर खणी जा छॾनी। अदा तीर त विया एतिरी मंज़िल ते विया जो हिननि जी अखियुनि तां लही विया। एतिरे में सोनारो पंहिंजनि पुटनि खे चवणु लॻो, अबा हल त हलऊं, तव्हांजे तीरनि जो अंदाज़ो लॻायूं त कंहिंजो अॻिते आहे ऐं कंहिंजो पोइते आहे ऐं तीरनि जी जांचा कयूं हली। अदा टे पुट, चोथों पीउ ऐं पंजी जेकी हिननि जी सोट उहे टोटल रवाना थी पिया तीरनि जी जांचा में। हकींदा होकारींदा वञनि पिया। कुझु मंज़िल करे हलिया त हिकु वण जी पाड़ में माना की जेको विचों पुटु हुयुसि उन जो तीर उते पियो आहे। एतिरे में यार हिनखे सम्झ में ॻाल्हि अची वई त माना पछाड़ीअ माना की पहिरें नंबर ते मुंहिंजो तीर मिलियो आहे, माना की पछाड़ीअ मां आहियां, सो हाणे छा कयां। एतिरे में उन मोहबत वारी निगाह सां पंहिंजी सोट खे ॾिसी वॾो साह थधो भरे ऐं हेठि कंध कयईं। छा कयईं हाणे छाजे करे, छो त हू ख़बर पइजी वई त माना की पछाड़ीअ तीर मुंहिंजो पहिरियों लधो आहे त माना की मां हारजी पियुमि। अदा बाक़ी जेका ॿ हुया माना की आकुल ऐं आमुर, उन्हनि ॿिन्हिनि जा तीर अञा न लधा हुजनि। अदा हकले हो करे सिधो सो अञा कुझु अॻिते मंज़िल हलिया त हिन खे वॾे पुट जो माना की आकुल जो तीर हिन खे हथु अचे वियो। अदा आकुल जो तीर जो ॾिठो न त हिकु माना की ॾार में फाथो पियो आहे, उहो बि माना की तीर लभी वियो। एतिरे में त आकुल जो बूथ बि माना की इन डीड़ो थी वियो ऐं वाइड़ो थी वियो। इहो त माना की जेको आमुर हुयो नंढो नंढो उहो माना की ख़ुशीअ में टप पियो छॾे। माना की इन ख़ुशीअ जो सबबु इहो हुयो छो त हू ॿई जेका हुया उन्हनि जा तीर पोइते रहिजी विया, आमुर जेको अॻिते तीर अञा आहे। अदा एतिरे में सभई ख़ुशियुनि में हुजनि पर हू जेको हुयो थधो साह भरे वरी सोट ॾे वरी प्यार मां निगाह ॾिसी मथे कंध करे ॾिठईं ऐं थधो साह भरे फिटी कयईं। चईं त बहरहाल हाणे त मां हारजी वियुमि। एतिरे में हाणे चवणु लॻा त हाणे आख़िरी तीर रहियो आहे। सो नंढे नंढे पुट आमुर जो चयो हुननि जे पीउ त जांचा कयूं त इहो माना की केतिरी मंज़िल ते वियो आहे। अदा आमुर पंहिंजी माना की इन ॻाल्हि ते ऐं तीर जे न लभण ते मतिलबु त ख़ुशीअ में माप ई न पियो। हकिलना होकारींदा हिननि पंहिंजे हिसाब सां तीर जी जांचा जूच कई पर हिननि खे तीर काथे बि न लधो। अची सिज बि माना की क़रीब थियो, इन्हनि खे वॾो टेम थी वियो, 2 कलाक थी विया पर आमुर वारो तीर हिननि जी अख ते ई न चढ़ियो। हकिलने होकारींदे उहो माना की मुल्क खुटी वियो। अॼु आम्हूं साम्हूं जबल हुजनि। अदा जबलनि जे अॻियां जे बीह रहिया, सभिनि सोचियो त बणा हाणे तीर काॾे वियो। एतिरे में यार आमुर खे बि हाणे दिलि में धकु लॻो त बहरहाल जे तीर न लधो त बहरहाल इहो असांजो मुंहिंजो मतिलबु त वॾो भाउ जेको आहे आकुल, सो इहो असांजी सोट सां शादी कंदो, मुंहिंजो त सुपिनो उहो ई अधूरो रहिजी वेंदो। एतिरे में पंहिंजे हिसाब सां ऐं हू पंहिंजे हिसाब सां खिलणु लॻो आकुल बि त माना की हिन जो तीर कोन लधो ऐं पंहिंजे हिसाब सां हाणे तीर जो न मिलणु मतिलबु त हिन खे दिलचस्पी थी वई त हाणे मुंहिंजो वारो आहे। एतिरे में चवणु लॻो त भाउ हाणे हिन तीर उछलियो ई कोन्हे को, सो तीर हिन जो माना की काथे पोइते काथे टंगिजी पियो। असांजा तीर अॻिते न माना की हीअ असां खां नंढो आहे, हिन में एतिरी कुवत बि न आहे जो मंज़िल ते हिन जो तीर वञे। शायदि जे तीर अचे हा त मुंहिंजो माना की हिन मंज़िल ताणी बची सघे पियो, अगरि मुंहिंजो तीर हेसि ताणी न आयो त हिन जो काॾो ईंदो। एतिरे में थोरो भाइरनि जो बेस थी वियो। एतिरे में हू चवणु लॻो आमुर त बहरहाल मुंहिंजो तीर सुठी मंज़िल करे वियो हूंदो। एतिरे में सोनार चवणु लॻो आमुर खे, पुट तीर लभणु शर्त में मंज़ूर आहे। अगरि जे तीर तुंहिंजो लभी पियो ऐं तुंहिंजनि भाइरनि खां पहिरें नंबर ते अचे थो त तूं पंहिंजी सोट सां शादी करे सघें थो। अगरि जे माना की सुभाणे शाम ताणी तीर न लही जाए त पोइ हीउ जेको आकुल आहे तुंहिंजो वॾो भाउ तुंहिंजी सोट सां इहो शादी कंदो, इहो आख़िरी मुंहिंजो फ़ैसिलो आहे। अदा हीउ चवणु लॻो त बहरहाल हाणे जबलनि जे मां परियां ॻोल्हियां मथां सुठी मंज़िल ते हलियो वञे, ओॾे जांचा कयूं। एतिरे में चवणु लॻा त बहरहाल असां हाणे थकिजी पिया आहियूं ऐं खोड़ मंज़िल करे आहियूं, असां वापसि वेंदासीं।
बाक़ी जेकर तूं तीर पंहिंजो पाण ॻोल्हे थो ऐं इहो लही ॻोल्हे ऐं असां ॾे वापसि खणी थो अचे त बहरहाल पोइ तुंहिंजो माना की शर्त माना की शादी करे सघंदो पंहिंजी सौट सां। अदा ही पंहिंजे हिसाब सां हिमत न हारी आहे आमर ऐं पंहिंजे हिसाब सां अॻिते वधी ऐं जबल ते मथे चढ़णु चालू कयो, माना की जबल जे मथां मथे तीर मुआरो फाथो हुजे। अदा ही आमर चढ़ंदो चढ़ंदो वञे पियो, हे हेठां बीठा हुजनि, आहिस्ते आहिस्ते आमर सुठी मंज़िल करे वियो। हिननि सोचियो त बणा हाणे असां वापसि वञूं। अदा हुन जी सौट ऐं पीउ ऐं हुनजा ॿई भाइर वापसि हलिया विया ॻोठु। आमर मथे चढ़ी जबल जे मथां मतिलबु बीठो त हिन खे काॾां बि तीर सम्झ में न आयो। अदा ही पंहिंजे हिसाब सां हू त विया हलिया। हाणे आमर इन सोच में हुजे अगरि जे मूंखे तीर नथो लभे त मुंहिंजी सौट सां शादी न थींदी, अगरि जे सौट सां मुंहिंजी न शादी थींदी त पोइ मां छा कंदुमि। एतिरे मुंहिंजे भाउ वॾे जी माना शादी थी वेंदी, छो त उहो पहिरें नंबर ते आयो आहे। विचे भाउ खां बि माना की अक़ल खां माना अक़ल मतिलबु त अॻे आयो आहे ऐं आदिल पंहिंजा हिसाब सां पोइते आयो आहे। अदा इन सोच वीचार में वेठो सोचे पियो, पर हिन जी ओचितो उन जबल जे हुन कपर ॾांहुं अख पई त हिकिड़ो वॾो किलो दरवाज़ो नज़र आयुसि ऐं ते माना की कुझु न कुझु माण्हू जो राश जो माना की एतिरो महसूसु थियो हिनखे। हिकिड़ो किलो माना की उनखे सॾींदा न माना की जे मतिलबु त पहिरियों माण्हू बादशाही में दाख़िलु थींदो आहे, आम्हूं साम्हूं वॾो दरवाज़ो किलो लॻल हूंदो आहे, उन मां क्रॉस थी पोइ अॻिते ॿिए मुल्क में दाख़िलु थींदा आहिनि। हिनखे परे खां किलो नज़र आयो। हिन सम्झ में ॻाल्हि आई त यार मां 2-3 चकर आयो आहियां, पर इहो किलो मूंखे कॾहिं बि नज़र न आयो। हिते इहो कहिड़े हिसाब सां किलो आयो आहे ऐं कीअं आयो आहे, इन सोच वीचार में बीठो हुजे। थोरी हेठि नज़र जो करे त माना ख़ुशीअ में टप ॾे उथी वेही रहियो। परे खां ॾिसे त हिकु मतिलबु त पथर आहे, उन पथर में हिन वारो तीर जेको आहे उन पथर में अंदरि घिरियो पियो आहे। अदा आमर खे वॾी ख़ुशी थी, जो ख़ुशीअ जो को ठिकाणो न हुजे। चवे पियो माना की मां इन ई इंतज़ार में हुयो त माना मुंहिंजो तीर कहिड़ी बि हालत में लभे। पर आमर पंहिंजे हिसाब सां तकिड़ो लथो, पर लहंदो बि अचे पियो, इन सोचींदो बि अचे पियो माना की एॾी मंज़िल तां जबल खां मथां तीर वञी इन पथर में घिरी वियो आहे। सो बहरहाल अगरि जे मां इहा ॻाल्हि कंदुमि ऐं तीर खणी वेंदुमि त मुंहिंजा भाइर अॻे मूंखे कूड़ो था चवनि पिया ऐं मुंहिंजो पीउ खे एतबार बि कोन ईंदो, छो त एतिरो मुंहिंजो कॾहिं बि तीर हिन मंज़िल ते नथो अची सघे। हाणे छा कयां, इन सोच वीचार में ही तकिड़ो लही पंहिंजे तीर जे आॾो बीह रहियो। हिन खे सोच में इहा ई ॻाल्हि वेठी त बहरहाल भाइर ऐं पंहिंजी सौट ऐं पंहिंजे पीउ खे वठी ही तीर ॾेखारिया। वरी हिन खे सोच में ॻाल्हि इहा वेठी त माना हीउ जेको किलो लॻो पियो आहे, ज़रूरु हिन में को रहे थो या हिन में का ॻाल्हि आहे। अगरि जे हिन माण्हुनि खे मां हितां वारनि खे ॾेखारींदुमि त हीअ माना मुंहिंजा शाहिद थी बीहंदा ऐं सुभाणे मां पंहिंजे पीउ खे ऐं भाउ खे वठी ईंदुमि त हीअ गवाही ॾींदा त माना मुंहिंजी सौट सां शादी थी सघे थी। अदा इहो आमर सोचे दरवाज़े ॾे माना की अॻिते वधी उन दरवाज़े खे खट जो कयईं। 2-3 चकर हईं त उहो दरवाज़ो ऑटोमेटिक पाणे खुली पियो। अदा आमर जो वञे त हिकु माना की बानी हिकिड़ी अचे थी पई, पर ख़ूबसूरत हुजे बानी बि। एतिरे में बानी चवणु लॻसि त भली करे आए आमर, सो तुंहिंजे लाइ शहज़ादी इंतज़ारु पई थी करे। एतिरे में आमर हैरान थी वियो त माना की शहज़ादी मुंहिंजो इंतज़ारु छो थी करे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मां त हिकु गवाह जी ज़रूरत हुई, छो त हीउ जेको मुंहिंजो तीर आहे हिन तीर जी मूं तलाश में आयो आहियां। हिन तीर जो अगरि तूं गवाह थी ॾिए मतिलबु त गवाही ॾिए त मां हिन पंहिंजे भाइरनि खे सुभाणे वठी ईंदुमि ऐं हीउ तीर ॾेखारींदुमि। हिन तीर जी तूं माना की इन जॻह ते हुजण जी पकी गवाह थी त मां मोटी वञा पोइ हिते। एतिरे में चवणु लॻे न आमर, तुंहिंजे मोटण जी पोइ हिते ज़रूरत न आहे, माना की तूं अॻिते अचु, गवाह तुंहिंजा अॻिते थी वेंदा, तो शहज़ादी तुंहिंजे इंतज़ार में आहे। जंहिंमहिल आमर ॿियो चकर शहज़ादी जो नालो ॿुधो, एतिरे में सम्झ में आई त भला हीअ शहज़ादी हिते किथे रहे। अदा 2 विखूं वधी ऐं उहो दरवाज़ो क्रॉस करे बीठो त अंदरि माना की हिन नज़ारो ॾिठो त अजीब नज़ारो हुजे। माना की गुल ॿूटा एॾा त ख़ुशबूदार हुजनि, मतिलबु त पुतला हिकिड़ा ठहियल हुजनि, उन्हनि मां पाणी पियो वहे। एॾा ख़ूबसूरत माना परनि जा पुतला ठहियल हुजनि ऐं मज़ो पियो अचे ऐं एॾी ख़ुशबू हुजे जिन जो को मिसाल न आहे। अदा आमर अॻिते वधंदो सिधो सो माना की उते पुॻो माना की हिकिड़ो दरवाज़ो हुजे, सोन जो दरवाज़ो हुजे। उन दरवाज़ो बानी खोली अॻिते वधंदी वई। उन दरवाज़े में अंदरि माना की रोरी दरवाज़ा हुजनि रुॻो, त माना की कमरा हुजनि। कमरा 2-3 क्रॉस करे आख़िरी कमरे चौथे में कमरे में जंहिंमहिल आई त उहो लाथी त माना उहो कमिरो अञा अजीब हुजे। अदा आमर ॾिसंदे हैरत में पची वियो त माना की हिन कमरे में एॾी सूंहं
ऐं अजीब अजीब तरीक़े जा अहिड़ा मोती रंग रंग जा माना कि पत्थर सूणा अहिड़ा टंगिया पिया वञनि जंहिंजो को मिसाल न आहे। आमर त हेॾे होॾे ॾिसंदो ॾिठे त बणा हिकिड़ो बाज़ नमूने माना कि हिकिड़ो तख़्तु आहे, उन तख़्त ते माना ख़ूबसूरत औरत वेठी आहे। अदा औरत जो ॾिठो आमर खे त औरत जी मुंहं में एॾी मुर्क हुजे माना कि ॼण गुल पिया था टिड़नि ऐं एॾी ख़ुशबू हुजे उन कमरे में जंहिंजो को मिसाल ई न आहे। एतिरे में उन मुंहं मां आवाज़ गुलनारे मां निकितो त भली करे आहे आमर, सोका तकलीफ़ तोखे अचण में न थी न। एतिरे में आमर चवणु लॻुसि सो बहरहाल मूंखे तकलीफ़ त कोन थी, पर मां हिकु कम लाइ आयो हुउसि, सो उहो मुंहिंजो करे कमु थिए त मां वञा। एतिरे में चवणु लॻसि बहरहाल तूं काॾे वेंदे ऐं छाजे लाइ थो वञे? चवणु लॻी त बहरहाल चवणु लॻुसि त मुंहिंजो जेको इहो तीर आयो आहे हिन ॿाहिरि पत्थर में अंदरि घिरी वियो आहे, इन जे बारे में बहरहाल मुंहिंजी गवाह थिए त मां मतिलबु त पोइते मोटी ऐं पंहिंजे पीउ ॾे वेंदुमि। पर एतिरे में आमर पंहिंजे हिसाब सां उहो पुठी बीठी हुजे आमर ॾे मुंहुं करे ऐं निहारणु लॻी त आमर ॾिठो त बणा आमर हैरास थी वियो, माना कि हैरान थी वियो। एतिरे में आमर खे चवणु लॻी सो बहरहाल तूं काॾे वेंदी ऐं छाजे करे थो वञे, ऐं तूं हिते आयो बि आहीं ऐं बहरहाल तूं ईअं कीअं थो वञे? एतिरे में आमर भाउ कुझु बि न ॻाल्हायो, आमर हुनखे ॾिसंदो ई रहियो। माना कि एॾी त ख़ूबसूरत उनजे चेहरनि मां माना कि सूंहं मां मतिलबु त हिकु टांडो पई भरे। एतिरे में आमर हेॾे होॾे लोणा हयां त बहरहाल ॿियूं बानियूं हुयूं, उहे बि सुहिणियूं हुयूं, पर हुननि जे अॻियां माना जीअं चंड जे अॻियां तारा हुजनि मिञी पियो महसूसु थिए। अदा आमर पंहिंजे हिसाब सां हिन खां पुछा करणु लॻो त बहरहाल तूं केरु आहीं ऐं मुंहिंजो इंतज़ारु छो पई करे? एतिरे में आमर खे चवणु लॻी सो मां परस्तान जी शहज़ादी आहियां, मां पंहिंजे हिसाब सां तोखे कंहिं काफ़िले सां गॾु ॾिठो हुजे सो तूं मूंखे पसंदि अची वियो हुजे। मां उन महिल तोखे पंहिंजी दिलि ॾेई वेठी हुयमि, कहिड़ी बि हालत में मूं चयुमि त हिन सां मां शादी कंदमि, ऐं पंहिंजे हिसाब सां मां पंहिंजे परस्तान में वञी पंहिंजे पीउ सां हवालु कयो सॼो, ऐं मुंहिंजे पीउ माना कि तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी त मूं ते नाराज़ थी पियो। एतिरे में मूं ते नाराज़ एतिरो थियो जो वॾो मतिलबु त बेस थी वियो इन ॻाल्हि ते, छो त का बि परस्तान मां इंसान सां शादी नथी करे सघे। एतिरे में मुंहिंजो माना कि चाचो हुयो, जंहिंजो नालो गोपाल देव हुजे, उन मुंहिंजी एॾी हेल्प ऐं मुंहिंजी एॾी सपोर्ट कई ऐं मुंहिंजे पीउ खे मतिलबु त उन मुतमिन कयो। पोइ मुंहिंजे पीउ माना 3 शर्त रखिया, पोइ राज़ी थियो। उहे शर्त जे अगरि पूरा न कयमि त बहरहाल तूं मुंहिंजो न थी सघंदे, न मां तुंहिंजी थी सघंदमि। एतिरे में पंहिंजे हिसाब सां हीअ लही सिधो सो तख़्त ते अची आमर जे कुल्हे ते हथु रखी चवणु लॻी सो बहरहाल मां तोखे पसंदि आहियां या न? एतिरे में आमर त पंहिंजे हिसाब सां हिन खे ॾिसंदे ई होश विञाए वेठो हुजे। आमर एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं मूंखे त पसंदि आहे, पर हाणे मां छा थो करे सघां? एतिरे में चवणु लॻी त बहरहाल तूं करे सघंदो सभु कुझु, ऐं तुंहिंजी माना की शर्त उहे पूरा कंदे त तूं मूंसां शादी करे सघंदो ऐं मां तोसां। चई बहरहाल मां उहा कहिड़ी मदद थो करे सघां तुंहिंजी? एतिरे में चवणु लॻे त बहरहाल तूं ॿियो कुझु बि न कर, बहरहाल मुंहिंजे मतिलबु त पीउ जेका शर्त रखिया न, पहिरियों शर्त त इहो हुयो माना कि मां तोसां इंसान सां शादी कंदमि त मूंखे पंहिंजी मतिलबु त परिस्तान मां मुल्क निकाली आहे, ऐं मां पंहिंजे हिसाब सां उहो पहिरियों शर्त मां हुननि जो मंज़ूरु करे ऐं पंहिंजे हिसाब सां हिते अची तुंहिंजे करे राज कई अथमि। हीउ जेको किलो मुंहिंजो मतिलबु त आहे, इहो मुंहिंजे मतिलबु त चाचे जो सॼो कमु आहे। हीउ सॼो मुंहिंजे चाचे उन क़बूल देव माना कि सॼो हीउ किलो मतिलबु हिते हणी ॾिनो आहे, ऐं मां पंहिंजे हिसाब सां पहिरियों शर्त क़बूलु करे हिते अची वेठी आहियां, ऐं मूंखे ख़बर हुई त बहरहाल तूं कहिड़े ॾींहुं बि मूं ॾे अची सघे थो। बहरहाल मुंहिंजो तीर माना कि हिते आयो, इन जे बाबति तूं सुञाणे सघे पई ऐं मुंहिंजे अचण जो तोखे इंतज़ारु कीअं हुयो? एतिरे में चवणु लॻी त हा वाक़ई बि तुंहिंजो तीर जेको हुयो सो पोइते माना कि तुंहिंजे भाइरनि खां किरियो हुजे। इहो तीर माना कि मुंहिंजे मतिलबु ताक़त जे ज़रिए इन साॻे जॻह ते पुॻो आहे। अचे मूंखे ख़बर हुई त पंहिंजे तीर जी जांच में तूं ज़रूरु मूं वटि ईंदे, तो इन बाबति मां तोखे घुरायो आहे। एतिरे में चवणु लॻो त हा इहो त मां सोचां पियो, वाक़ई बि मुंहिंजो तीर एतिरी मंज़िल नथो करे सघे, पर हिते ॾिठुमि त मां वेसूरे में अॻे हुयुमि, सो भलो थियो तूं ॿुधाए छॾियो। एतिरे में चवणु लॻी सो बहरहाल इहा त ॻाल्हि सही आहे, तीर बि तूं घुरायो, बहरहाल हाणे मूंखे ॿुधाए त शर्त कहिड़ा आहिनि जेका पूरा करणा आहिनि मूंखे? एतिरे में चवणु लॻी सो शर्त पहिरियों जेको आहे सो मां पंहिंजे हिसाब सां हिते पुॻी आहियां, बाक़ी ॿियो शर्त इहो आहे त मुंहिंजे चाचे गोपाल देव सां तोखे मुक़ाबिलो करिणो पवंदो, ऐं अगरि जे उनखे मारे वएं त पोइ पंहिंजे हिसाब सां तूं शर्त खटे वेंदे ऐं पंहिंजे हिसाब सां तोसां मुंहिंजी शादी थी सघे थी।
जंहिंमहिल इहा आमर ॻाल्हि ॿुधी त आमर सॼो ॾकणु लॻो। एतिरे में चवणु लॻो त बरहाल गोपाल देव उन सां मां कंहिंजो मुक़ाबिलो करे सघां। हू त बरहाल ॿियो त वरी देव आहे, मां त हिकु इंसानु आहे, मुंहिंजो मतिलबु हुनजे अॻियां औकात छा आहे। एतिरे में चवणु लॻसि सो बरहाल तूं इंसाननि में वॾी ताक़त ऐं अकुल जो माना की तजुर्बो आहे, तूं पंहिंजे हिसाब सां न घबराए। एतिरे में चवणु लॻसि बरहाल हू त वरी इंसान जी सूरत में अगरि जे अची सघे त मां हुन सां मुक़ाबिलो करे वेंदुमि ऐं पोइ मां हुनखे शिकस्त ॾेई सघां थो। एतिरे में चवणु लॻसि त न, हुन सां उन ई सूरत में तोखे मुक़ाबिलो करणो पवंदो जीअं सूरत में हू देव आहे, देव जे हिसाब सां तोखे मुक़ाबिलो करणो पवंदो। एतिरे में पंहिंजे हिसाब सां आमिर हुनजो नालो ॿुधी पंहिंजे हिसाब सां ॾकी वियो ऐं ड्रिजू हिनखे वठी वियो। हिन सोचियो त भला हाणे मां छा थो करे सघां। एतिरे में वरी पंहिंजे हिसाब सां सोनपरी हिन जे कुल्हे ते वञी हथु रखियो, जंहिंजो नालो सोनपरी हुजे। एतिरे में चवणु लॻे त मां पंहिंजे हिसाब सां पीउ जी दादली हुयमि, मुंहिंजो नालो सोनपरी आहे ऐं मां पंहिंजे पीउ मां जो हिकिड़ो ई टांगो हुयमि, पर मां तुंहिंजे करे पंहिंजो घर ॿार बचा पीउ मां सभु कुझु छॾे ऐं तोॾे आई आहियां ऐं तूं मुंहिंजे लाइ बसि इहे ॿ शर्त पूरा नथो करे सघे। एतिरे में पंहिंजे हिसाब सां जॾहिं कुल्हे ते हथु रखी ईअं चवणु लॻी त आमिर जी दिलि वॾी थी वई ऐं एतिरे में आमिर चवणु लॻो अगरि जे तूं सभु कुझु मुंहिंजे लाइ छॾी आई आहीं, अगरि जे मुंहिंजी तोसां शादी थी वञे या मुंहिंजी तोसां या तुंहिंजी मूंसां त मां पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदुमि। अगरि इहो जेकॾहिं मुमकिन आहे कमु त मां ज़रूरु इहो फ़ैसिलो ऐं इहो शर्त क़बूलु कंदुमि। एतिरे में चवणु लॻी त मूं किताबनि खां ऐं वॾनि खां ॿुधो आहे त इंसान में माना की वॾो अकुलो ऐं दिमाग़ लॻाए इन दिमाग़ जे ज़रिए तूं मुक़ाबिलो करे सघीं थो। छो त हूअं मां ॼाणियां थी त देव जे अॻियां तव्हां माना की हिकु चीटीअ जे बराबरि बि न आहियो सो बरहाल, पर तव्हांजो अकुलु ऐं दिमाग़ जेको आहे सो हुनर में घणो आहे ऐं देवनि खां वधीक तव्हां माना की ताक़त में घणा आहियो इन अकुल जे हिसाब सां। ऐं देवनि में त अकुलु न आहे, सिर्फ़ु ताक़त आहे। एतिरे में शहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां हुन सोनपरी हिनखे दिलदारी ॾिनी, चवणु लॻी त बरहाल हाणे कुझु न कुझु करिणो पवंदो। एतिरे में चवणु लॻी त बरहाल मूंखे शर्त मंज़ूरु आहे ऐं पंहिंजे हिसाब सां भली जंग जी तूं तयारी कराए छॾ। अदा एतिरे में आमिर पंहिंजे दिलि जो जज़्बो ऐं जोश सां ईअं चयो त शहज़ादीअ देरी न कई, ताड़ी वॼाई पाण खे परीअ। अदा देरी न कई, हिकु बानी आई। एतिरे में बानीअ खे चवणु लॻी त माना की वञी मुंहिंजे पीउ खे चयो त माना की उहो इंसान जो बचो राज़ी थी वियो आहे ऐं शादीअ लाइ ऐं उहो शर्त बि पूरो कयो आहे, मुक़ाबले जी माना की ॾींहं ऐं तारीख़ ॿधो वञे। अदा एतिरे में उहा पंहिंजे हिसाब सां बानी वई हली ऐं हिनखे वठी पंहिंजे हिसाब सां कमरे में ऐं हिनखे चवणु लॻी त बरहाल लंगर खाईंदे पाणी पीअंदे छा कंदे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां कुझु चवे कोन पियो। हुन पंहिंजे हिसाब सां ॿी ताड़ी जो वॼाई त मन खे क़िस्म क़िस्म जा ताम अचे आमिर जे अॻियां पेश कयनि। अदा आमिर पंहिंजे हिसाब सां अहिड़ा ताम ज़िंदगी में ॾिठा कोन, अचे खाइण वेठो ॾाढो खाई पंहिंजे हिसाब सां ऐं हिन सां हाली हवाले थियो। एतिरे में थोरी देरि मस गुज़री त उहा साॻी जेकी हिन पंहिंजे हिसाब सां बानी मोकिली हुजे उहा बानी मोटी आई। एतिरे में शहज़ादीअ खे चवणु लॻी सो बरहाल सुभाणे हिन परीअं जेको आहे सो उन तारीख़ ते सूमर जी तारीख़ ते इहो पंहिंजे हिसाब सां मुक़ाबिलो रखियो वियो आहे ऐं परिस्तान में। ऐं परिस्तान जो जेको मैदान आहे उन में सॼे अवाम ऐं पंहिंजे हिसाब सां रियासत जे साम्हूं इन मुक़ाबिलो थी वेंदो ऐं पंहिंजे हिसाब सां इन इंसान जी बचे जी ताक़त ॾिठी वेंदी जीअं ते तूं आशिक़ थी आहे। छो त इहो हुनजो मतिलबु त रूल ऐं कवाज आहे। सो इन हिसाब सां अगरि जे उहो उन देव खे हाराए थो वञे त पोइ पंहिंजे हिसाब सां ॿियो शर्त ॿुधायो वेंदो। अदा एतिरे में आमिर चवणु लॻो ठीकु आहे, मां तयारु आहियां। अदा पंहिंजे हिसाब सां उहो ॾींहुं अची वियो, माना की साॻो सूमर जो वार अची वियो। हिननि पंहिंजे हिसाब सां अञा वार में ॾींहुं हुजे त हे राति जी शाम जे टाइम में रवाना थी पिया। आमिर खे चवणु लॻी त बरहाल होॾे वञिणो आहे परिस्तान में, राति उते ऐं सुबुह ते मुक़ाबिलो आहे। अदा देरि न थी, आमिर खे चई अखियूं बंदि कर त मां तोखे पंहिंजे हिसाब सां उन मुल्क ते वठी हलां। अदा आमिर अखि बंदि कई त सिधो सो हिन अखियुनि जो बंदि करायसि त उते जो चई हाणे अखि खोल। अखि जो खोले त मन की ख़ूबसूरत हिकु बाग़ में वञी पुॻो। एॾो त बाग़ ख़ूबसूरत हुजे जंहिंजो को मिसाल न हुजे। अहिड़ा अहिड़ा गुल हुजनि जंहिं मन की इन दुनिया में के ॾिठा हुजनि के न ॾिठा हुजनि। एॾियूं मन की ख़ूबसूरत नदियूं पिया वहनि ऐं अहिड़ा नार पिया वहनि जो हीउ ॾिसंदे हैरान थी वियो। सतरंगिया पाणी पिया हलनि ऐं अहिड़ा अहिड़ा परिंदा ऐं चियूं चियूं कनि पिया ऐं ॿोलियूं कनि पिया ख़ूबसूरत जंहिंजो को मिसाल न हुजे। आमिर ॾिसी मुल्क उनखे हैरान थी वियो। एतिरे में हिननि जी अखि मन हिकिड़ी बानी आई डुक डुक, सिधो सो अची सलाह मतिलबु त
परस्तान जी परीअ खे सलाम कयईं ऐं चवणु लॻी त बहरहाल तव्हांजे अचण जी माना की परस्तान जे बादशाह खे ख़बर पइजी वई आहे ऐं तव्हांजे इंतज़ार में साजो लागू बीठो आहे। अदा यकदमि पंहिंजे हिसाब सां आमिर खे ॿाम हथ विधियूं सिधो सो हुते पंहिंजे पीउ ऐं माउ जे अॻियां पेश कयईं। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां ॿई हुननि खे सलाम कयो परस्तान जे बादशाह ऐं बादशाहज़ादीअ खे ऐं एतिरे में हू ॾिसी आमिर खे ऐं खिल में वठी विया ऐं पंहिंजे हिसाब सां आमिर जो ॾिठो त जेको हिन जो पीउ हुयो उहो हिकिड़ो माना की सिंह मथे ते ऐं वॾो ताज माना की हिकिड़ो पटी पतल हुयसि ताज जे हिकु मतिलबु त बेशिगलो हुयो माना की हिकु देव हुयो। सो पंहिंजे हिसाब सां हिन खे मतिलबु त ॾिसी ऐं हैरान थी वियो आमिर एॾो माना की मतिलबु त वॾो हुजे जंहिंजो को मिसाल न आहे। एतिरे वरी ॿी भर में माना की उन हिकिड़ी थुल्ही बाई उन जा भर में बीठी हुजे। एतिरे में सोचणु लॻो त बहरहाल हीउ जेको आहे सो हिन जो पीउ आहे सोनपरीअ जो ऐं हीअ माउ आहे। एतिरे में पंहिंजे हिसाब सां हू खिलणु लॻा त माना हीउ आमिर उन सम्झ में असांजे देव सां मुक़ाबिलो कंदो छो त हू जेको हुयो सो वॾो ताक़तवर हुयो। अदा एतिरे में ज़ोर ज़ोर सां ॿिया बि हुते दरबार में बीठा वञनि उहे बि उन शहज़ादे आमिर खे ॾिसी महाराज खिलनि पिया वेठा त हीउ जेको इंसानु बचियो आहे ऐं गोपाल देव सां मुक़ाबिलो कंदो। अड़े हू त माना की आंगुर ते बि मतिलबु त आंगुर जेतिरो बि न अथसि हिन खे त इलाही छा करे छॾींदो। अदा आमिर पंहिंजे हिसाब सां अॻे ई हुते माना की देव जाम बीठा हुया नौकर वग़ैरह सो इन खे ॾिसी अॻे ढके पियो वेठो हीउ माना ॻाल्हाए कोन पियो सघे। एतिरे में शहज़ादे जे भर में जो बीठो हुयो शहज़ादे वञी कुल्ह ते हथु रखी चवणु लॻो त अगरि जे तूं इन हाल में रहंदे सो बहरहाल शर्त त हारजी पवंदासीं। तूं हिमत न हार को तरीक़ो तोखे सोचणो पवंदो ऐं इहा मतिलबु त तोखे मुंहिंजी इज़त बचाइणी पवंदी। एतिरे में माना हिन सोचे ऐं वरी पंहिंजे हिसाब सां दिलि करे ऐं हिननि खे पंहिंजे हिसाब सां ॾिसणु लॻो ऐं माना की सुर में थी वियो हूअं ॾके पियो पोइ ॾकणु माना की घटि करे वियो। अदा पंहिंजे हिसाब सां हिन खे चवणु लॻा त माना की शहज़ादे आमिर खे उहो माना की बादशाह परस्तान जो चवणु लॻुसि अगरि जे तूं मुक़ाबले लाइ राज़ी आहीं अगरि जे नाहे राज़ी त बि तोखे इजाज़त ॾींदासीं ऐं पंहिंजी ज़िंदगी तोखे बचकींदासीं ऐं तूं वापसि वञी सघे थो। अगरि जे हिकु चकर तूं मुक़ाबले लाइ हा बि कई पोइ माना की न कर के कुझु बि थींदी पर तोखे मारे खां बग़ैर पोइ हथ न कढिबा। इहो असांजो रवाजु आहे सोचे सम्झी ऐं पंहिंजे हिसाब सां जवाबु ॾिजांइ। एतिरे में चवणु लॻो त मां मुक़ाबले तयारु आहियां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं पहिरियां हुनखे असांजे देव खे तूं ॾिठो न आहे गोपाल खे सो गोपाल देव खे ॾिसी बाद में तूं फ़ैसिलो कजांइ ऐं इन सां मुक़ाबले करण जी तोखे ताक़त आहे। अदा यकदमि बादशाह ऑर्डर कयो त माना गोपाल देव खे हिन जे साम्हूं आणियो वञे। अदा देरी न सही थी त माना की एतिरा पिया मतिलबु त पेरनि जा आवाज़ पिया अचनि वॾा दुबका पिया थियनि। आमिर ॾिसी माना की महसूसु थिए पियो माना काशी असांजी तरफ़ अचे थी पई। अदा जॾहिं जो ॾिठईं त माना की उते पहिरें नंबर ते गोपाल देव हुजे काफ़ी सारनि गोपाल देवनि माना देव खे मतिलबु त मारे ऐं शिकस्त ॾेई चुको हुजे ऐं सिपाही सालार उन मुल्क जो हुजे ऐं उनजी वज़ीर माना हुकूमत उनजे मथां हुजे माना की उनजो भाउ बि हुजे ऐं सिपाही सालार जी माना की हुकूमत उनजे हेठां हुजे सो उन हिसाब ते उहिदे ते हुजे। अदा हिन जी ओचितो आमिर जी उन देव ते जो अखि पइजी वई त आमिर माना की हूअं ॾके पियो अॻे ई रहंदो ॾकणु घणो चालू थी वियो एॾो त ख़ौफ़ाए थो ऐं माना की इन खां हुन खां बि और हुजे माना की थुल्हो दुंबो ऐं वॾो डिघो एतिरो हुजे जो आमिर हुनजी आंगुर जे हेठां अचे वञे त बि उहो आंगुर मथे न करे सघे। अदा एतिरे में आमिर सोचियो त बणा हिन सां मुंहिंजो मुक़ाबिलो कीअं थींदो। वरी बि शहज़ादी उहा चवणु लॻसि परी त बहरहाल तोखे कहिड़ी बि हालत में हिन सां मुक़ाबिलो करणो पवंदो ऐं हिन खे हाराइणो पवंदो तॾहिं तूं मुंहिंजो ऐं मां तुंहिंजो थी सघां थी। एतिरे में पंहिंजे हिसाब सां बार बार हुनखे सम्झाइणु लॻी पर हुनजो उहो ड्रिजो ऐं हैरास न पियो वञे। अदा एतिरे में हाणे चई त हाणे छा कयां हीउ त अॻे ॾके थो पियो को न को हाणे तरीक़ो करिणो पवंदो। अदा हुते शहज़ादी ॾिठो त बणा देव ॿियो हिकिड़ो वॾो बीठो आहे। एतिरे में चवणु लॻसि हुनखे हुकुम ॾेई त हिन बादशाहज़ादे जा माना की आमिर जा पेर चुम। अदा वॾो देव आमिर ॾे आयो वेझो वधियो ऐं पंहिंजे हिसाब सां आमिर जे पेरनि में किरी आमिर जा पेर चटणु लॻो हुन शहज़ादी जे हुकुम जे करे। आमिर जो ॾिठो त बणा हेॾो वॾो देव माना की मुंहिंजा पेर चटणु चालू कया अथई हिन खे माना की हैरास घटि थींदो वियो। शहज़ादे ॾिठो त बणा मुंहिंजी इहा तरकीब कमु अचे वई वरी हुनखे हुकुम कयो त बहरहाल तूं हल साॻी जॻह ते बीह। एतिरे में आमिर खे चवणु लॻी सो बहरहाल हीउ पंहिंजे हिसाब सां ग़ुलाम आहिनि असांजे हिसाब सां अगरि जे हिन खे तूं मारे वञे थो त हीउ तुंहिंजो ग़ुलाम थी सघे थो छो त हीउ तुंहिंजो रवाजु आहे।
ऐं एतिरे में उन बादशाह चवणु लॻो आमिर खे त बहरहाल अगरि जे तूं हिन देव गोपाल खे हाराए थो सघें तो ही जो गोपाल देव आहे सो सॼी तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजो ग़ुलाम थी रहंदो। अगरि जे तूं मरी सघें थो सो बहरहाल उन जी का बि गारंटी न आहे, सो कुझु बि थी सघे थो। एतिरे में आमिर दिलि कई, एतिरे में चवणु लॻो बादशाह खे त मूंखे इहो शर्त मंज़ूरु आहे ऐं मां हिन सां मुक़ाबिलो कंदुमि। अदा 2-3 चकर बादशाह आमिर खां पुछियो पर आमिर पंहिंजे मुक़ाबले लाइ तयारु थी वियो ऐं हिन दिलि करे वियो वॾी। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह चयो त बरा हाणे तकलीफ़ कयो ऐं पंहिंजे हिसाब सां हलिया वञो, बाद में सुभाणे हिन टेम ते मुक़ाबिलो रखियो वेंदो। अदा शहज़ादी हिन खे मतिलबु त आमिर खे कमरे में वठी वई ऐं हिन जी पंहिंजे हिसाब सां धूमधाम सां जेकी ख़िदमत कई त कयईं ऐं चवणु लॻी त तूं आमिर पंहिंजे हिसाब सां सीनो ताड़े बीह ऐं ड्रिज वग़ैरह न कर, मां तोसां गॾु आहियां। ऐं इहा कोशिशि कजांइ त मन मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे ऐं पंहिंजी मोहबत जो सुवालु आहे, सो कहिड़ी बि हालत में तोखे इन मुंहिंजे चाचे खां खटिणो आहे ऐं कॾहिं बि न हारणो आहे। को न को अकुल ऐं तरीक़ो इस्तेमालु लाज़िमी कजांइ। एतिरे में आमिर बि दिलि करे वियो हुजे। आमिर चयो त घबराए न, मां का न का टल खेॾंदुमि। अदा खेर सां थी सुबुह पंहिंजे हिसाब सां मैदान में सभु गॾु थी विया ऐं सॼो अवाम उन जी रियासत सॼी ऐं बादशाह पाण तख़्त ते अची वेठो ऐं पोइ ऐलान कयो वियो त भला मुक़ाबले जा सिपाही घुराया वञनि पंहिंजा हिसाब सां लड़ाकार। अदा होॾो आमिर ऐं पंहिंजे हिसाब सां उहो गोपाल देव ऐं ॿई अची आम्हूं साम्हूं बीठा ऐं आमिर खे न तलवार ॾिननि न हुनखे तलवार ॾिननि, माना की हथनि जो जहिड़ो हुजे। आमिर सोचियो त बणा त हीउ त मूंखां माना की वॾो आहे, जे तलवार ॾिना त माना काॾे न काॾो वार कयां, छो त तलवार मूंखे आहे कोन, हाणे छा कयां। अदा एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मुक़ाबले जी तयारी शुरू थी वञे। अदा जीअं देव आमिर ॾे वधियो, आमिर खे मतिलबु की लत हणण वारी कयईं, आमिर पासो ॾे हुन लत खे घुसाए वियो। माना की आमिर खे इहे बोलाटियूं ऐं तजुर्बा सभु कुझु हुनखे माना की लड़ाईअ मां सिखी वियो हुजे। अदा वरी आमिर जो माना की फिरी वियो पासो त हिन जो माना की दाव घुसी पियो। अदा वरी हुन ज़ोर मां मुक आमिर खे हणण जी कोशिशि कई, आमिर पोइ बि उबती बोलाटी ॾेई ऐं पासे ते गिड़की वियसि, हुन जी मुक वञी ज़मीन में लॻी। अदा पंहिंजे हिसाब सां हुनखे कावड़ वधंदी वञे पई, आमिर वठी डुके पियो हो हुन जे पोयां। हुॾो आमिर जी हिकु विख हुजे, माना की आमिर जी 10 विखूं हुन जी हिकु विख हुजे। आमिर जे वेझो अचे पियो, आमिर को न को साइड ॾेयूं या चॾनि जे विचां निकितो पियो वञेसि। अदा आमिर चवे पियो त मन हे गुस्से ऐं कावड़ में अचे ऐं सेकिजी पए त मन पोइ असांखे मुक़ाबले करण में सुलाई थिए। अदा आमिर पंहिंजे हिसाब सां टकरो कंदो हेॾां होॾां, मुक़ाबिलो को न को माना की दाव घुसाईंदो ऐं हिन सां माना की हिनखे जज़्बो ऐं जोश रहंदो वधंदो वञे। अदा पंहिंजे हिसाब सां माना की देव एतिरो वेझो अची वियुसि जो आमिर हाणे चयो त छा कयां। अदा आमिर चॾनि मां घिरी ऐं पोयां जो बीठसि ऐं हिकु माना दीवार जे तरफ़ भॼणु लॻो ऐं हीउ देव बि माना एॾी कावड़ ऐं गुस्से में अची वियो हुजे, माना की हिनखे ख़तमु करण जो सफ़ा फुल इरादो करे छॾियईं। एतिरे में शहज़ादीअ सम्झायो हुनखे त मुंहिंजो चाचो आहे, तोखे ईज़ा न पुॼाईंदो, पर हुनखे एॾी कावड़ आई हुजे छो त टुटल आवाम जेको बि हुयो इन जो कमु ॾिसी सॼो माण्हू खिलनि पिया। अदा देव गोपाल पंहिंजे हिसाब सां एॾो कावड़ में अची वियो ऐं हुन आमिर जे एॾो स्पीड में आयो। आमिर पंहिंजे हिसाब सां कीअं दीवार जी तरफ़ भॼणु लॻो, जीअं पंहिंजे हिसाब सां उहो देव हिन जे वेझो सफ़ा नज़दीक आयो, आमिर यकदमि पलटियो ऐं हुन जे चॾनि मां बोलाटी ॾेई ऐं निकितो हलियो वियो, छो त देव तेज़ हुयो, मन के वज़न में घणो हुयो, पाण संभाले न सघियो, सिधो सो वञी हुन भित में टकर लॻी वियुसि। अदा भित में टकर जो लॻुसि वञी पोइते किरियो। अदा पोइते जो किरी पियो त इहो देव जो किरण ऐं टकर लॻण जो आमिर जो ॾिठनि त बादशाह खे हुअं माना की नामुमकिन कमु पियो सम्झ में अचे, पर इहो दिमाग़ लॻाए हुनखे टकर जो लॻो त सॼो अवाम माना की उथी बीह रहियो। एतिरे में चवणु लॻा त बहरहाल हीउ असांजो गोपाल देव सॼी माना की सिपा सालारनि जो सरदार बि आहे ऐं इन खां वधीक ताक़तवर को देव न आहे। ऐं अगरि जे हीउ इंसान बचो इनखे हाराए थो वञे त माना की इहा त वाइदे ख़िलाफ़ी न थी करणी पवंदासीं ऐं शहज़ादी जी शादी बि करणी पवंदी। इहो बादशाह छो त ॼाणी वाणी शर्त रखियो हुजे। अदा पंहिंजे हिसाब सां हुकरा थी विया ऐं देव पंहिंजे हिसाब सां माना की टिकण जो लॻसि रत में ॻाढ़ो लाल थी वियो। हिनखे माना की पंहिंजो रत जंहिं महिल ॾिठईं अञा हिनखे कावड़ ऐं जज़्बो वधंदो वियो, टप ॾे उथी वरी आमिर जे तरफ़ न आ कई। आमिर सोचियो त बणा हाणे का न का टल करणी पवंदी, हिन जो अञा इरादो कयो त माना पेरनि मां निकिरांसि, पर अॻे हू सम्झी वियो त आमिर मुंहिंजे पेरनि मां निकिरंदो, हू पंहिंजा पेर गॾाए वियो। अदा आमिर सिधो सो वञी हुन जे पेरनि में लॻो, आमिर वञी साइड ते किरी पियो।
आमिर खे चोट बि सुठी अचे वई, पर उन महिल आमिर जे पोयां हिन लत जो ओलराई, पर आमिर वरी साइड थी वियो। अदा आमिर सोचे पियो त मन का न का ॻोल्हा करणी पवंदी ऐं छा न कुझु सोचणो पवंदो, छो त हाणे हीउ सोचे वियो आहे त मन मुंहिंजा दाव कीअं आहिनि। अदा आमिर पंहिंजे हिसाब सां फिरंदो अचे पियो ऐं हू बि डुकंदो अचे पियो। कंहिं महिल आमिर उबती बोलाटी ॾेई वञे, कंहिं महिल हुन खां हेॾे घुसाए वञे, पर हू सॼो रत में ॻाढ़ो लाल थींदो वञे पियो। अदा आख़िर में आमिर पंहिंजे हिसाब सां वरी भित जे तरफ़ भॻो, छो त हू अॻे टले वियो हुउसि ऐं आमिर पंहिंजे हिसाब सां टल खेॾी, पर आमिर पकिड़िजी पियो। अदा आमिर जो पकिड़े हिन जे हथ में अची वियो। हाणे त आमिर मन के मुठ में जीअं आंदई त शहज़ादी मन के उन सोनपरी जूं कीयूं निकिरी वयूं, त मन हुन सोचियो त हाणे हुनजी मुठ में आयो आहे, हाणे कुझु बि थी सघे थो। अदा आमिर खे हिन पंहिंजी कुवत जो ज़ोर मन के थोरो ॾिनो, आमिर पंहिंजे हिते विच में मन के सुक थी वियो। आमिर जो मुठ में सुक थी वियो। आमिर जी मन की सफ़ा हाणे बूथ जे वेझो हाणे आमिर खे खाइण जी हुन देव फुल कोशिशि कई। मन के गोपाल देव चयो त मन के हिन खे हाणे कचो चबाए छॾियां ऐं खाई छॾियां। अदा जीअं पंहिंजे हिसाब सां आमिर खे वेझो आंदई, अदा आमिर पंहिंजे हिसाब सां ॾिठो त बणा हिन देव खे सोचणो पवंदो, को न को देव खे शिकस्त ॾियणी पई आहे, पर हिन आमिर जे ओचितो अखि देव जो भित में लॻो हुजे, उन नक ते वॾो हिकिड़ो घाव हुजे। हिन सोचियो त इन में ज़ोर सां मां धकु हणंदुमि ऐं इन देव खे एॾो मन खे असरु थींदो जो मुंहुं मां हथ कढंदो। अदा हिन सोचे हिन जा हथ ॿई आज़ादु हुजनि, हिन ज़ोर मां सॼी कुवत सां उन देव जे नक वारे उन सोराख में धकु हुयो, जंहिंमें हिन खे ज़ख़म लॻल हुयो। ऐं ज़ख़म ते ज़ख़म जो धकु जो लॻुसि त हिन मतिलबु त उन देव खां कीयूं निकिरी वयूं, ऐं कीयूं जो निकिरी वयूं त देव वञी फहको कयो पोइते। आमिर मां हथ जो कढे, आमिर बि मन के सुठी मंज़िल तां हेठि ज़मीन ते लॻो। आमिर बि पंहिंजे पाण सां कुझु धकु लॻी वियुसि जंगुन में, पर देव इन विच में मन हुनखे मगज़ ते भाण चढ़ी वई, छो त नकारो धकु जेको हुयो सो देव जी मगज़ ते मन खे असरु पुॼायो। देव पोइते वञी उल्टे पेर वञी किरियो। अञा देव जो पंहिंजे हिसाब सां किरियो, किरंदे ई देव बेहोश थी वियो। अञा देव जो बेहोश थी वियो। आमिर मन के हुननि सोचियो त हाणे देव मारे छॾींदुसि, सो आमिर पंहिंजे हिसाब सां मथे उथी बीह रहियो वरी। अदा सॼे परिस्ताने मन के हुकरा थी विया ऐं देव पंहिंजे हिसाब सां उते बेहोश थी वियो। अदा हाणे एतिरो देव किरियो पंहिंजे हिसाब सां। अदा आमिर जा नारा लॻी विया त मन के आमिर वरी पंहिंजे होशे आवाज़ सां देव खे किराए विधो। अदा शहज़ादीअ खे ख़बर पई त मन की शहज़ादी हूअ अखियूं बंदि कयूं वेठी, छो त हाणे देव वात में विझण वारो आमिर खे, सो इन बाबति हूअ ॾिसी न पई सघे, छो त हुनजो प्यार बि हुयो ऐं मोहबत बि हुई। अदा एतिरे में जॾहिं शहज़ादीअ हुकरा ॿुधा त आमिर जा नारा लॻा, त शहज़ादी अखि जो खोली त बहरहाल आमिर सही सलामत ऐं देव किरियो पियो आहे। अदा एतिरे में शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी ऐं माउ खां पुछा कई ऐं माउ हिन खे सॼी ॻाल्हि कई त बहरहाल हीअं आमिर पंहिंजे हिसाब सां मारियो। अदा शहज़ादी पंहिंजे हिसाब सां ॾाढी ख़ुशि थी ऐं कुझु देव आया उन देव खे खणी ऐं पंहिंजे हिसाब सां कंहिं कमरे में रखियो ऐं शाही तबीब घुराए उनजो इलाजु चालू कयो। अदा आमिर खे पंहिंजे हिसाब सां मुबारक ॾिनी वई त बहरहाल तूं पहिरीं जंग खटे वियो आहे ऐं पहिरियों शर्त पूरो करे वियो आहे, छो त गोपाल देव जहिड़ो को ज़ालिम आहे ई कोन ऐं उन पहिरें नंबर ते सॼे सिपह सालार जो सरदार आहे, उनखे को बि न हाराए सघे पियो। अदा बादशाह खे ऐं बादशाह जी मन की बादशाहज़ादो जेको बादशाह हुयो बहरहाल ऐं उनजी राणी जेकी हुई उन्हनि खे यकीन थी वियो त मन की आमिर आहे एॾो पहलवान ऐं दलेरा जी हिन देव खे मारियो ऐं असांजी धीउ जे लाइक़ु शहज़ादी सोन जी परीअ जे लाइक़ु इहो ई आहे। अदा आमिर जॾहिं देव खे किराए विधो, सो सॼे मुल्क में हुकरा लॻी विया। पंहिंजे हिसाब सां आमिर जी ख़िदमत करण लाइ कमरे में वठी वियसि, उते शाही हकीम आंदुनि। पोइ आमिर जा पंहिंजा फट वग़ैरह जेको धको वग़ैरह लॻुसि उन्हनि खे मलम मारिश वग़ैरह थी ऐं आमिर जो खाधे मतिलबु त पाणी जो बंदोबस्तु बि थी वियो। अदा आमिर खे वॾी मुबारकबाद मिली, छो त इहो देव जेको हुयो सो इन जी बराबरी में को बि हुन मुल्क में देव न हुयो। पहिरें नंबर ते देव खे हाराए वियो, सो हाणे मतिलबु त आमिर जो नालो पहिरें नंबर ते अची वियो। एतिरे में चवणु लॻो आमिर, सो बहरहाल हाणे ॿियो शर्त छा आहे ऐं उहो शर्त कहिड़ो आहे। एतिरे में आमिर खे चवणु लॻा, सो बहरहाल ॿियो शर्त हिकिड़ो ॾुखियो आहे ॾाढो, सो हीअ त बहरहाल तूं हारे वें, पर उहो शर्त जेको आहे त खटे वें, त हाणे हीअ खटे त ख़बर पवे। चवणु लॻो आमिर त मूंखे शर्त ॿुधायो। चवणु लॻो हिते असां में पहिरें नंबर ते मन चरबेली जादूगरी आहे, उन सां तोखे कुराड़ी जादूगरी आहे, उन सां मुक़ाबिलो करणो पवंदो। अगरि जे चरबेली जादूगर खे तूं हाराए वें त सो बहरहाल पोइ शहज़ादीअ सां तुंहिंजो निकाह ऐं बाइज़त भरी कंदासीं। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां आमिर सोचियो त बहरहाल हीअ देव सां त बहरहाल जादू जो मुक़ाबिलो कोन हुयो,
हुन वटि त जादू हूंदो, हूअ काॾों वेझो अचणु ॾींदी। एतिरे में चवणु लॻा त वाक़ई बि हुनखे जादू आहे ऐं हूअ वाक़ई बि तोखे वेझो न अचणु ॾींदी, पर का न का तोखे दिमाग़ जे ज़रिए हुनखे मारणो पवंदो। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां आमुर 2-3 मिंट हुन खां फटा सुकिया। एतिरे में उहा शहज़ादी सोनपरी हिन जी आॾो वेठी हुजे, उहा चवणु लॻी त बहरहाल मुंहिंजे चाचे खे धक घणा लॻा आहिनि, सोन खां मां पुछण थी हलां। एतिरे में आमुर चवणु लॻो त बहरहाल मां बि उन खां पुछण थो हलां, छो त हू मुंहिंजो वॾो आहे ऐं ॿियो त तुंहिंजो चाचो आहे। उन खां मां माफ़ी बि वठां ऐं हुन जा मतिलबु त मिलण थो चाहियां। अदा आमुर सिधो सो वरी पंहिंजे हिसाब सां सोनपरी सां गॾु सिधो सो उन गोपाल देव ॾे आयो ऐं उनखे चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, सो मूंखे तोखे मारण ऐं नुक़सानु पुॼाइण जो तुंहिंजो रतु वाइण जो शौक़ु कोन हुयो, सो बहरहाल शर्त अहिड़ो हुयो त मां छा कयां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं मुंहिंजो बचो आहे ऐं मुंहिंजी माना की भाटीअ सां तुंहिंजी शादी थी थिए ऐं तूं हिन जे करे एॾो मुक़ाबिलो कयो ऐं तो जहिड़ो मूं पहलवान ऐं दलेर न ॾिठो आहे, छो त मां पंहिंजे हिसाब सां पूरी जान लॻाई ऐं पंहिंजो हिसाब सां तुंहिंजो हिया बि न कयुमि ऐं तोखे मतिलबु त मारण जो मूं पको इरादो करे छॾियो। अगरि जे तूं मूं ते माना की खटे न वञे हा, अगरि जे मुंहिंजे हथे चढ़ी वञे हा, तूं शायदि मथां ज़िंदा न रहिया, छो त मां हिन महिल ज़िंदा आहियां। एतिरे में पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त बहरहाल हाणे मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां, जीअं तूं चवें तीअं मां कंदुमि। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल ॿियो मूंखे कुझु बि कोन्हे, छो त पहिरियों शर्त ऐं ॿियो शर्त जेको मां खटे हुयां, टियों शर्त जो मूंखे माना की ॻणती आहे, चरबेला जादूगरीअ सां मां मुक़ाबिलो कीअं कयां। एतिरे में चवणु लॻो त यार इहा ॻाल्हि वाक़ई बि सची आहे, छो त मूंखे त तूं खणी हाराए वई, उहा माना की जादूगरी आहे, उन सां को अॼु ताईं खटे न सघियो आहे ऐं जादूगरीअ में बि पहिरें नंबर ते आहे हिन मुल्क ते। एतिरे में चवणु लॻो उहो गोपाल देव, सो बहरहाल तूं मूंखे हाराए वियो आहे, सो मूं जी नज़र में हिकिड़ो माना की मुंहिंजो दोस्त आहे, उहो माना की जादू ॼाणींदो आहे ऐं जादू जे पासे ॾांहुं वॾो माहिर आहे। अगरि जे चंद लहू त तोखे सेखारे ऐं जादू जे बारे में कुझु रोकण बोकण जे हेॾां होॾां तोखे माना सेखारे विझे, तो बहरहाल पोइ तूं कुझु न कुझु मुक़ाबिलो करे सघें थो ऐं मुक़ाबिले तो थी सघें थो। अड़े एतिरे में चवणु लॻो त बहरहाल उनजी बि तारीख़ माना की ॿधी वई हुजे, 2 ॾींहं मसा हुजनि ऐं 3 ॾींहं वरी मुक़ाबिलो हुजे। अदा एतिरे में चवणु लॻो त बहरहाल टेम मौत न आहे ऐं जल्द में जल्द मूंखे इहो जादू सिखणो आहे ऐं इन चरबेली जादूगरीअ सां मुक़ाबिलो करिणो आहे। अदा एतिरे शहज़ादे माना की आमुर खे पंहिंजे हिसाब सां उन पाण सां गॾु वठी गोपाल देव ऐं उन तरफ़ वठी हलियो जिथे ॿियो जादूगर हुजे। अदा उन जादूगर वटां जा पुॻा, अॻे ई माना की दरवाज़े गुफ़ा हिकिड़ी में रहे पियो, अॻे हिन विया त माना की हिननि खे ॾिसंदे दरवाज़ो खुली वियो। एतिरे में चवणु लॻो त गोपाल देव, सो बहरहाल असांखे इजाज़त मिली वई आहे, सो हल त हलूं। अदा उन्हनि सां सोनपरी ऐं गोपाल देव ऐं पाण में इहो आमुर हुजनि ऐं उते सिधो सो हुन जादूगर वटि पुॻा। एतिरे में जादूगर सां सॼी माना की ॻाल्हि करण वारा त जादूगर पहिरियों हथ मथे करे चवणु लॻुनि, सो बहरहाल मूंखे सॼी ख़बर आहे, मूंखे सॼी ख़बर आहे, सो हिन जेको हीउ आमुर आहे, सो तोखे कीअं मुक़ाबले में हारायो ऐं हाणे हिन जो इरादो हिन गोपाल माना की जादूगरीअ सां आहे, चरबेली जादूगरीअ सां हिन जो मुक़ाबिलो आहे, सो बहरहाल मां हिन जी फुल मदद कंदुमि। एतिरे में चवणु लॻा त वाक़ई बि तूं सभु कुझु ॼाणे पियो। चवणु लॻो त न, जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि जो मुक़ाबिलो जंहिं ॾींहुं हलियो पिए ऐं मां हिन सॼो तव्हांजे हिन ॻोल्हे में ॾिसां पियो वेठो त छा मुक़ाबिलो हले थो ऐं हिन कहिड़े तरीक़े सां तोखे हारायो। एतिरे में पंहिंजे हिसाब सां उन देव हेठि कंधु कयो। अदा गोपाल देव हेठि जो कंधु कयो। एतिरे में चवणु लॻो त को मसइलो न आहे, छो त हारणु कमु आहे, सो बाक़ी हाणे हिन जे बारे में सोचियो त चरबेली जादूगर सां जादूगरीअ सां कीअं थो हीउ मुक़ाबिलो करे सघे। एतिरे में चवणु उहा वॾी जादूगरी आहे, सो वॾी ख़तरनाक आहे, छो त उहो मुंहिंजी माना की शागिर्द आहे त मां माना की हुन जो उस्ताद आहियां ऐं हूअ मूंसां बि टकरो ॾियण लाइ तयारु आहे। हूअ माना की ताक़त में मूंखां बि घणी थी वई आहे। हाणे माना की मां हिन जी मदद फुल कंदुमि, छो त हुनजो मूंसां टकरो थियल आहे ऐं हूअ माना की मूंसां कावड़ियल आहे। हाणे हिन बाबति मां इहो ई सोचां पियो त माना की पाण मुक़ाबिलो हिन सां कीअं कयां, पर हाणे मूंखे हिन जे ज़रिए मां हुन सां टकरो करे सघां थो। एतिरे में पंहिंजे हिसाब सां उन गोले जे मथां हथु फेराए ऐं पंहिंजे हिसाब सां ॾिठईं त उहा चरबेली जादूगरी जी माना की रूबरू थियो। चरबेली जादूगरी चवणु लॻसि, बहरहाल तूं न मुड़े न। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तुंहिंजा हाणे ॾींहं पूरा थी विया न, हीउ जेको शहज़ादो ॾिसे थी न, हिन जो टकरो आहे तोसां। एतिरे में चवणु लॻे त हिन इंसान जे बच सां मुंहिंजो टकरो आहे, हे त मुंहिंजे चीटीअ बराबरि बि न आहे, हिन करे को मां फूक ॾींदुमि त हीउ सड़ी खाक थी वेंदो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तोखे वक़्तु ई ॿुधाईंदो, सुभाणे तोखे सॼी ख़बर पवंदी तो फूक ते उॾाए थी या कीअं। अदा हिन एतिरे में आमुर बि हिन शहज़ादे हुनखे जादूगरीअ खे ॾिसी छॾियो, चरबेलिया खे, त हिकु पोड़ी ऐं माना की मतिलबु त ख़तरनाक शिगल जी ॾेखारिजे पई ऐं हुनजे गीचीअ में हिकु माण्हुनि जी खोपरियूं ऐं देवनि जी खोपरियुनि जो हार पियल हुजे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हुन हिकु मुंडी ॾिनसि।
एतिरे उन जादूगर मुंडी ॾिनसि चई हीअ मुंडी पंहिंजे आङुर खां परे न कजांइ। हीअ मुंडी तुंहिंजे आङुर में हूंदी त को बि चर्बीला जो जादू तुंहिंजे मथां असरु नथो करे सघे। बाक़ी जेको बि मारण जो ऐं मतिलबु त मारण जो तरीक़ो उहो तोखे इस्तेमालु करिणो आहे। बाक़ी मां कुझु बि तोखे नथो ॿुधाए सघां। एतिरे में चवणु लॻो चलो ठीकु आहे, तूं मुंहिंजी एतिरी मदद कई मन की इहा ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अदा एतिरे में मुंडी उहा पंहिंजे हिसाब सां वरितियूं ऐं हीअ हलियो आयो सिधो सो। वरी सुबुह ते सही मुक़ाबले जा ॾींहुं अची वियो। अदा खेर सां थियो मुक़ाबिलो। सॼे दरबार में मन की माण्हू उन चोबाल ते मतिलबु कठे थी विया ऐं चरबेला जादूगरी बि अचे वई ऐं पंहिंजे हिसाब सां ही बि अचे वियो। अदा आमुर पंहिंजे हिसाब सां बादशाह ॾे हुकुम करे चवणु लॻो त मुक़ाबले खे जारी कयो वञे। आमुर चयो मन की आमुर खे एतिरी ख़ुशी हुजे त मन की चरबेला जादूगरी जो आख़िरी सुवाल आहे कहिड़ी बि हालत में मारणो आहे। अदा पहिरें तरीक़े ते मन की चरबेला जादूगरीअ पंहिंजो जादू जो गोलो ठाहे ऐं आमुर जे तरफ़ मोकिलियो। अदा आमुर यकदमि उन महिल ई मन की ज़मीन जे तरफ़ सिधो थी सुम्ही पियो ऐं उहो गोलो जेको हुयो सिधो सो मथां हलियो वियो, अॻिते वधी वियो। उहो गोलो मन की जादूअ जो हुजे। अदा उहो गोलो वरी वापसि साॻियो वरी आमुर जे पोएं तरफ़ ॾांहुं रवानो थी पियो। हिन सोचियो त बणा हाणे हीउ गोलो जेसिताणी मन की मूंखे लॻे नथो ओसिताणी हिन मन की जादूअ जो आहे न मुड़ंदो। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हिन वरी ॿिए पासे ॾांहुं हू पोयां बि मतिलबु त गोलो अचेसि, जादूगरीअ वरी अॻियां बि गोलो छॾियुसि। अदा हाणे विच ते आमुर हुजे, पोयां बि गोलो, अॻियां बि गोलो, त हाणे आमुर तकिड़ो थिए त थिए काॾे। अदा यकदमि जीअं गोला वेझा पुगसि मतिलबु त आमुर यकदमि उन महिल हेठि मतिलबु त थी ऐं साइड ते गिड़की वियो। जीअं साइड ते गिड़कियो त उहे ॿई गोला जेका हुया पाण में टकरिजी पिया। अदा उहे गोला जो पाण में टकरिया त वॾो धमाको थियो। अदा उहे गोला बि मतिलबु त हिन जो पहिरियों वार ई जादूगरीअ जो खारिजी वियो। एतिरी जादूगरीअ खे वरी कावड़ अचे वई। हाणे जादूगरीअ वरी ॿियो हिकिड़ो नांग मोकिलियो, जादू जे ज़रिए नांग मोकिलियोसि। हिन जे सिधो सो नांग वकड़ वेंदो भॻो पियो अचे, पर हिन जे नांग जीअं वेझो आयो ऑटोमेटिक मन खे नांग गुम थी वियो। मन खे हिनखे जेकी मुंडी हुई छो त हुनखे जादू को बि असरु न पियो करे सघे। अदा एतिरे में यकदमि आमुर तलवार कढी ऐं जादूगरी बि तलवार कढी। अदा हुन वटि बि तलवार बक़ाइदे चमके पए, हुन वटि बि अची पाण में टकिरो थी वियो। अदा हणंदे हकिलंदे होकारंदे मन खे हुनजो जादू जी तलवार जी ताक़त में आमुर खां घणी हुई। आमुर खे वरी जो पोइ ते धिको ॾिने, आमुर वञी परे किरियो। एतिरे में जादूगरी बि सोचे वई त बहरहाल हिन जी हथ में मुंडी आहे, सो मुंहिंजो जादू इन करे अमल नथो करे, कान का टल खेॾा। अदा जादूगरी यकदमि पड़ी ऐं आमुर जे तरफ़ गोलो ज़मीन में उछलियो त आमुर जे चारो तरफ़ मन खे हिकिड़े बाहि जो वॾो भड़को मची पियो। अदा उहा आमुर खे मन खे बाहि कुझु इज़ा न पई ॾेई सघे, न तो बि ॾेई सघे, सिर्फ़ु गरमाश बि बाहि करे, एॾी गर्मी बि पैदा करे मन उन बाहि जे चोगेल विच में आमुर सॼो पघिरिजी वियो। एतिरो पघिरिजी वियो जंहिंजो को मिसाल कोन हुजे। आमुर जो मन खे दम पियो वञे, हवा ई न पई लॻे। आमुर मन खे महसूसु करे पियो ॼण दोज़ख में अची वियो हुया। अदा आमुर हुनखे बाहि त ॿियो नुक़सानु न पियो पुॼाए, पर आमुर जो लटा कपिड़ा सॼा पघिरिजी विया। आमुर मन खे पंहिंजे जिस्म जा लटा बि लाहिण चालू कया। एतिरे में आमुर जी मन खे जेकी मुंडी हुई उहा बि मन हिकु तपी बाहि में टांडा ऐं आङुर खे इज़ा पई ॾे। अदा आमुर सोचियो त बणा हाणे छा कयां, हीअ मुंडी पंहिंजे हिसाब सां लाहे ऐं उछलियां। एतिरे में आमुर पंहिंजे हिसाब सां मुंडी लाहे अञा उछलण जो सोचियो त आमुर खे ॻाल्हि सम्झ में अचे वई। मन खे इहो सॼो इन जादूगरी जो प्लान आहे। अगरि जे मां हिन गर्मीअ में लटा ऐं आङुर जी मुंडी मां उछलंदो वेंदुमि, हीअ यकदमि मूं ते जेको जादू वारी बाहि आहे कंट्रोल करे वेंदी। हिन मुंडीअ जे करे एॾो मूंखां परे रहे थी, सिर्फ़ु हिन जी गरमाश ई मूंखे अची सघे थी। अदा यकदमि आमुर जी मुंडी जो ततल हुई सॼो पघर जो गड़े पियो। उन पघर ते मन खे मुंडीअ खे ॿोअण चालू कई, मन खे ठाहिण जो हुन सोचियो। अदा मुंडीअ जीअं ॿुॾंदी वञे पई तीअं मन खे छंडा हुन मुंडीअ जा हेठि हणंदो वञे पियो त उहा बाहि मन ऑटोमेटिक विसंदी वञे पई। अदा चारो तरफ़ उहा बाहि विसी वियसि। सोचियो आमुर त मन खे हिन मुंडीअ जो सॼो करामती चकर आहे, हिन जो पाणी मन खे हिन बाहि ते पए थो त इन जो असरु ख़तमु थी थो वञे। अदा यकदमि आमुर सोचे बिगड़ी लटा जीअं वेझो पिया त यकदमि उहे पंहिंजा लटा पाए वियो ऐं उन बाहि खे गाइब करे वियो। अदा यकदमि जो जादूगीर ॾिठो त बणा बाहि बि गाइब थी विया ऐं आमुर पंहिंजी मुंडी जी हथ तीअं लाथई बि कोन, त जादूगरी जो इहो वार बि मन खारिजी वियो हलियो। अदा एतिरे में आमुर वेठो सोचे पियो ऐं पंहिंजे हिसाब सां हाणे जादूगरीअ सां मुक़ाबिलो कीअं करे। अदा तलवार जो वधाईंसि, ऑटोमेटिक जादूगरीअ जा मन खे 5 रूप थी विया। हिक जादूगरी जा चारो तरफ़ 5 रूप कड़ो हणीअसि। अदा आमुर खे एतिरे में सोचणो हुयो त असुल जादूगरी जो जिस्म कहिड़ो आहे, जंहिंखे बि तलवार उलराए उहो पाण ऑटोमेटिक गाइब थी ॿिए पासे ज़ाहिर थिए।
एतिरे में आमिर सोचियो त हाणे छा कयां ऐं हिननि मां असुल जादूगरी कहिड़ी ॻोल्हियां। छो त आमिर हिते दिमाग़ जो जहिड़ो पियो करे इहो सॼो अवाम ऐं बादशाह ॾिसे पियो त आमिर जो जहिड़ो ऐं हुन जादूगरीअ जो। अदा आमिर पंहिंजे हिसाब सां हिन सोचे हाणे का न का टल सम्झ में कोन पियो अचे। उहा जादूगरी चारो तरफ़ आमिर जे कड़ो कयूं ऐं टहिक वेठी ॾिए पई। अदा ओचिते में जादूगरी माना की टहिक पे वेठे आमिर खे ओचितो ख़्यालु पइजी वियो। माना की बि ॾिठईं त माना की सिजो एतिरो मथे हुजे ऐं हिकिड़े खे माना ॿियनि खे पाशो नज़र ई कोन पियो अचे। छो त हू जादू जा पुतला हुजनि ऐं असुल जेके हुजे उनजो पाशो नज़र पियो अचे। अदा आमिर पंहिंजे हिसाब सां सोचे सम्झी चयो त माना की असुल जादूगरी जो जेको रूप आहे सो इहो आहे। अदा हिन सोचे में मतिलबु त हिकिड़े ॾे आ करे ऐं यकदमि उन महिल तलवार पलटींदे ठका खणी उनखे मुंडियारी कढाई ऐं उहो असुल में जादूगरी जो पुतलो हुयो। जीअं जो तलवार पुॼंदी वियसि त जादूगरी जी मुंडी होॾे वञी पई। अदा इहो पंहिंजे हिसाब सां ऑटोमेटिक एॾो धमाको थियो ऐं धुओं ई धुओं मुल्क थी वियो। एतिरे में सॼे मुल्क में शोर मची वियो त मतिलबु त आमिर जादूगरीअ खे मारे विधो। अदा आमिर जे माना की सॼो मुल्क में चर्चो थी वियो त माना जादूगरीअ सां अकुल सां मारे वियो। अदा जादूगरीअ माना की धुओं जो ख़तमु थियो। ॾिठे त सच में जादूगरी हेठि पई आहे। अदा आमिर जा हुकरा लॻी विया त माना की अकुल सां जादूगरीअ खे मारे वियो ऐं पंहिंजे हिसाब सां नारा लॻी विया ऐं इहो पंहिंजे हिसाब सां सॼे अवाम ॾिठो त माना की 5 जादूगरनि मां माना की आमिर असुल जादूगरी कीअं यकदमि ॻोल्हे वियो। अदा इहे हैरत में हुजनि ऐं सभिनी जे वात में आङुरियूं अची वयूं। अदा पंहिंजे हिसाब सां आमिर जे धूमधाम सां उन बादशाह हुनजी ख़िदमत कई ऐं हुन पंहिंजी धीउ माना की सोनपरीअ सां हुनजी शादी कराई ऐं एतिरे में चवणु लॻो त तूं वॾो बहादुर ऐं पहलवान आहे। माना की जेका बि मां पंहिंजे हिसाब सां शर्त रखिया तोखे सिर्फ़ु मारण लाइ मारे छॾियां तोखे ऐं पंहिंजी धीउ जो संग न ॾियां। अगरि तूं वॾी पहलवानी आई ऐं अकुल ऐं हुनर सां पंहिंजे हिसाब सां मुंहिंजा शर्त नाकाम करे छॾी ऐं उन्हनि सां मुक़ाबिलो करे छॾी। अदा एतिरे में शहज़ादीअ खे चयईं तुंहिंजो पहिरियों शर्त जेका 2 पूरा थिया, टियों जेको मुंहिंजो वात जो कोल हुयो सो मां पंहिंजो कोल वापसि थो वठां। हीउ पहलवान ऐं दलेर आहे ऐं सॼो मुल्क मुंहिंजो मुतमिन आहे हिन सां। हाणे मुंहिंजो इरादो इहो ई आहे हाणे तूं पंहिंजे हिसाब सां उन धरती लोक ते बि वेंदी वञ ऐं पंहिंजे हिसाब सां परस्तान में बि सालों साल अचु वञ पई पंहिंजे हिन मुड़ुस सां गॾु बि। अदा पंहिंजे हिसाब सां आमिर ठीकु ठाक सां उते रहणु लॻो ऐं पंहिंजे मुल्क जी तयारी कई। एतिरे में चवणु लॻो त पंहिंजे मुल्क हलाओ। एतिरे में चवणु लॻो त हाणे छा हली कंदे। छो पंहिंजे हिसाब सां तुंहिंजो भाउ जेको हुयो वॾो छो तुंहिंजी सोट सां हुन शादी कई ज़ोर ज़बरदस्तीअ जी ऐं जेका पंहिंजे हिसाब सां ॿिन्हिनि भाइरुनि जो प्लान हुयो तुंहिंजे पीउ जी मन दौलत ते कोज़ो कनि। अगरि जे तूं मोटी वञी न तीर ॻोल्हे त तोखे बि मारे छॾींदा। इन करे मां तोखे मोकल बि कोन ॾिनी ऐं तोखे मां हेॾे वठी आयमि। पोयां तुंहिंजे भाइरनि सॼी दुनिया बि माना की उॾाए छॾी ऐं तुंहिंजे पीउ खे बि क़तलु करे छॾीनि। अदा आमिर जॾहिं इहो ॿुधो त आमिर खे ॾाढो भाइरुनि जो ॾुखु थियो ऐं पंहिंजे हिसाब सां रोअणु वेठो। एतिरे में चवणु लॻो आमिर तूं रो न पर उन्हनि खे सज़ा मिली वई आहे। हाणे उहे ॿई जेका आहिनि सो पिनंदा रहंदा। माना की उनखे घर घाट कोन्हे को पंहिंजे हिसाब सां रुलंदा पिनंदा वतन था। हुननि खे पंहिंजे मतिलबु अहसासु थी वियो आहे छो त तुंहिंजो वॾो भाउ जेको हुयो सो जुआ में ऐं हिन व्याज खोरीअ में माना की दुनिया उॾाए छॾी। हाणे उनखे अलाह साईं इहा सज़ा ॾिनी आहे। हाणे ॿई माना की भाइर जेका बि गद्दारी कयनि पीउ खे ऐं हुन पंहिंजी ज़ाल खे बि मारे छॾियो छो त उनजो हक़ बि हुन दुनिया ते हुयो उहा बि मारे छॾियईं ऐं तुंहिंजी दुनिया बि उॾाए छॾियनि। बहरहाल तूं मोटी अची या शायदि तोखे बि मारे छॾींदा। सो इन हिसाब सां हुनखे अलाह साईं सज़ा ॾिनी आहे। हाणे हुननि जो ॾुखु ऐं अफ़सोस तूं हुन को बि न कर ऐं पंहिंजे हिसाब सां जिथे मुंहिंजो किलो ऐं दुनिया ठही पई आहे सो तूं मां उते राश कंदासीं। 2-3 साल उते रहंदासीं 2-3 साल हिते रहंदासीं। सो ईअं असांजो वक़्तु गुज़रंदो पियो। अदा इहा आमिर खे ॻाल्हि सम्झ में आई ऐं ॾुख बि थियो। सिधो सो हुन किले ते साॻे ते मोटी आया ऐं शहज़ादीअ सां गॾु हुन कमरे में रहणु लॻो ऐं धूमधाम सां उते रहियो पियो हुजे। अदा हीअ कहाणी पंहिंजे पुॼाणे ते पुगी। उमेद था कयूं दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। ज़रूरु कहाणी इहे पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो जीअं त का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। दुआउनि में यादि रखिजो। कुर्बान अली कलोड़े खे अलाह निगहबान।